वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं प्राले खां। प्राले शहर की मशहूर दरगाह हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रूह जे 27वीं रमज़ान मुबारक ख़त्म पूरो थियो ऐं हर साल जियां इन साल भी मुरीदन अकीक़तन सिजा नशीन सियासी समाजी अगवाननि घणे अघ में शिरकत कई। उन दौरान रस्म ताज पोशाक चादर कुलन जूं चाढ़ियूं वयूं। शहरनि मुरीदनि अक़ीदतमंदनि ऐं दरगाह जे सिजा नशीननि घणे अघ में शिरकत कई। चादर चाढ़े ऐं कुल पढ़िया विया ऐं मुल्क जी सलामती ऐं अॻवानी ॿाहिरनि जे लाइ पिणु दुआऊं घुरी वयूं। उन मौक़े ते शाइरनि अदीबनि सहाफ़िन शहरनि मुरीदनि अक़ीदतमंदनि ऐं दरगाह जे सिजा नशीन मौजूद हुआ। उन मौक़े ते मखदूम फ़याज़ अहमद, मखदूम हसन, मखदूम ज़ैन आबदीन, मखदूम शफ़ीक़ अहमद, मखदूम नदीमुल्लाह ऐं पेशमाम ग़ुलाम हैदर सिकंदरी ऐं ख़िदमतगार फ़कीर आमिर हुसैन लाखो, तनवीर हैदर शाह, सैयद अज़हर हुसैन शाह, सैयद ज़वार हुसैन शाह ऐं सैयद एजाज़ शाह ऐं दीवान कम्युनिटी जो प्रकाश लाल पिणु मौजूदु हुया। वॉइस ऑफ प्राले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। तव्हांजो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ प्रालो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ